नाज़रीन, नौशहरो फिरोज वेझो कार ऐं रिक्शा में टक्कर थी पियो आहे। हादसे जे नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि महबूब कलोड़ो। जी महबूब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नौशहरो फिरोज वेझो ठारूशाह लिंक रोड ते वंगाणी स्टाफ सरबराह जिते ही वाक़ियो पेश आयो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त कार ऐं रिक्शा में टक्कर थियो आहे, जंहिंजे नतीजे में ॿिनि औरतुनि ऐं ॿिनि निंगरियुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल नौशहरो फिरोज मुंतक़िल कयो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो रहां त ज़ख़्मी कलोड़ा बिरादरी सां उन्हनि जो तालुक़ु आहे ॻोठ दालीअ सां, ऐं उन्हनि में ज़ख़्मी में हिकु मर्द आहे मोहम्मद उर्स कलोड़ो, शोबान ममताज़, ऐं 2 औरतूं आहिनि रज़िया बेगम फरज़ाना, ऐं 2 निंगरियूं आहिनि जंहिंमें फिज़ा ऐं साइमा शामिल आहिनि। मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त सिविल अस्पताल नौशहरो फिरोज मां हिकु जेको ममताज़ कलोड़ो आहे उनजी सीरियस हालत हुजण जे करे केस नवाबशाह रेफर कयो वियो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधायां त पुलिस जेको आहे ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ही जेको कलोड़ा बिरादरी जा माण्हू नौशहरो फिरोज खां दाली वञी रहिया हुआ त वाक़ियो पेश आयो। जी महबूब कलोड़ो, महिरबानी अव्हां जी।